डिगड़ी भरिसां हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट स्कूल जी छित जो अधु हिसो किरी पियो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सैयद वली मोहम्मद शाह जी इमारत जी छित धमाके सां किरी पई। सुबुह सवेर छित किरण सबबि अञा को बि ॿार स्कूल न पहुतो हो, जंहिं सबबि जानी नुक़सान न थियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत नई सर तामीर कराई ॾिनी वञे। डिगड़ी भरिसां हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट स्कूल जी छित जो अधु हिसो किरी पियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सैयद वली मोहम्मद शाह जी इमारत जी छित धमाके सां किरी पई आहे। सुबुह सवेर छित किरण सबबि अञा को बि ॿार स्कूल न पहुतो हो, जंहिं सबबि जानी नुक़सान न थियो आहे। नाज़रीन, इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत नई सर तामीर कराई ॾिनी वञे। ख़बर शामिल कयूं पिया। नाज़रीन, डिगड़ी भरिसां हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट स्कूल जी छित जो अधु हिसो किरी पियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सैयद वली मोहम्मद शाह जी इमारत जी छित धमाके सां किरी पई आहे। सुबुह सवेर छित किरण सबबि अञा को बि ॿार स्कूल न पहुतो हो, जंहिं सबबि जानी नुक़सान न थियो आहे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदासीं, इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत नई सर तामीर कराए ॾिनी वञे। डिगड़ी भरिसां हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट स्कूल जी छित जो अधु हिसो किरी पियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सैयद वली मोहम्मद शाह जी इमारत जी छित धमाके सां किरी पई। सुबुह सवेर छित किरण सबबि अञा को बि ॿार स्कूल न पहुतो हो, जंहिं सबबि जानी नुक़सान न थियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत नई सर तामीर कराए ॾिनी वञे। इन अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयो पिया। डिगड़ी भरिसां हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट स्कूल जी छित जो अधु हिसो किरी पियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सैयद वली मोहम्मद शाह जी इमारत जी छित धमाके सां किरी पई। सुबुह सवेर छित किरण सबबि अञा को बि ॿार स्कूल न पहुतो हो, जंहिं सबबि जानी नुक़सान न थियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत नई सर तामीर कराए ॾिनी वञे। अव्हांखे आगाह कयूं पिया। इन अहम ख़बर बाबति डिगड़ी भरिसां हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट स्कूल जी छित जो अधु हिसो किरी पियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सैयद वली मोहम्मद शाह जी इमारत जी छित धमाके सां किरी पई। सुबुह सवेर छित किरण सबबि अञा को बि ॿार स्कूल न पहुतो हो, जंहिं सबबि जानी नुक़सान न थियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत नई सर तामीर कराए ॾिनी वञे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयो पिया। डिगड़ी भरिसां हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट स्कूल जी छित जो अधु हिसो किरी पियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सैयद वली मोहम्मद शाह जी इमारत जी छित धमाके सां किरी पई आहे। सुबुह सवेर छित किरण सबबि अञा को बि ॿार स्कूल न पहुतो हो, जंहिं सबबि जानी नुक़सान न थियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत नई सर तामीर कराए ॾिनी वञे।